तव्हां मां इलाही दोस्त आहिनि जिन सायान खे वोट कया, जिन मूंखे कया, अॼु वरी सभु गॾु वेठा आहियूं। ऐं असांजो मर्कज़ी सतह ते बि ईअं ई थियणु खपंदो हो त इलेक्शन खां पोइ, पर जीअं असांजे सीनियर दोस्त मोहतरम साईं ममताज़ सुमरी ॻाल्हि कई त अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके असांखे गॾिजण ॾींदियूं ई कोन। बहरहाल हाजी साहब खे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, मां तमामु मुख़्तसर थो कयां, मौक़े जी मुनासिबत सां अॼु मूंखे ॻाल्हाइणो घणो कुझु हुयो, पर साईं हाजी साहब तव्हां उस्तादनि जे मसइलनि जे लाइ जेका तहरीक शुरू कई आहे, असीं दिलवजान सां तव्हां सां उन तहरीक में गॾु आहियूं। इनशा ताला असां तव्हां सां 10 फरवरी ते बि गॾु हूंदासीं। ऐं तव्हां साम्हूं वेठल दोस्तनि खे मां मुदबाना गुज़ारिश थो कयां त सिर्फ़ु फेसबुक ते लिखण सां, ग्रुपनि में लिखण सां, फेसबुक ते वाह वाह करण सां तव्हांजा मसइला हल कोन थींदव। नतीजनि रिज़ल्ट इहो ई मिलंदो जेको सदाईं मिलंदो आयो आहे। ऐं पोइ तव्हां वरी साॻा दोस्त वेठा फेसबुक ते, सोशल मीडिया ते वरी तनक़ीदूं बि कंदव। हिकिड़ा त चवंदा मर्कज़ी अॻुवान खपी आहे, ॿिया चवंदा था कुझु कोन कयूं भॼी आया। उन जो सबबु इहो थियो त तव्हां पाण जिस्मानी तौर ते असां सां कराची में गॾु हुजो। हाणे मसइलनि जो हल तव्हां उस्तादनि जे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां उस्ताद चाहियो था त सिंध जे उस्ताद जो मसइलो हल थिए त तव्हां वाइदो कयो त तव्हां कराची प्रेस क्लब ते 10 तारीख़ ते हूंदव। साईं इनशाला दोस्त चवनि था, भला तव्हां अॼु पंहिंजी दिलि ते हथु रखी पंहिंजो पाण सां इहो वाइदो करे हथ त मथे खणो। मां बि ॾिसां ताल के मेहर जो उस्तादनि खे अब्दुल थोरो हथु मथे मां कंहिंखे बि हिट कोन थो कयां, पर सॼी ज़िंदगी तहरीकूं हलायूं आहिनि। हिननि 4 सालनि में बि 2 वॾा एहतजाजी मुज़ाहिरा, हिकिड़ो त थी गुज़रियो, ॿियो अध में रुकिजी वियो। हाजी साहब शायदि वेठो आहे। जॾहिं बि कराची जे रोडनि ते वञूं था, भली केरु लखनि जी दावा करे, पर यकीननि 5000 खां मथे माण्हू कोन हूंदा आहिनि। मेंबर तव्हां वटि 1.5 लख हुजनि, अचनि 5000। उतां वरी जेॾी महिल पाण प्रेस क्लब खां निकिरी CM हाउस वञूं त हिकिड़ा दुकाननि जे पासे में, हिकिड़ा शटरनि जे हेठां, पोइ मुंहिंजी बि जहिड़ा मूं जहिड़ा माण्हू वरी लाउड ते वाइस कंदा था अॻिते हलो। अॻिते हलण लाइ 150 माण्हू बि कोन हूंदो आहे। अदा जेकॾहिं घर छॾे तव्हां कराची था हलो, 2 लठियूं त ॿारनि खे झेड़े में छॾाईंदे बि लॻी वेंदियूं न। मुड़ुसु आयो, मर्द माण्हू आहे, जेकॾहिं 2 लठियूं लॻियूं त ख़ैरु आहे। जेकॾहिं लठियूं नथा खाओ, तव्हांखे तशदुद नथो थिए, तव्हां जिस्मानी तौर ते जेकॾहिं कुर्बानी नथा ॾियो त पोइ इहे मसइला तव्हांजे लाइ वधंदा न की खुटंदा। जेकॾहिं सिंध जो उस्ताद चाहे थो त सिंध जे उस्तादनि जो मसइलो हल थिए त सिंध जे उस्तादनि खे कराची में फिज़िकली उते पहुचणो पवंदो ऐं उते हर तकलीफ़ सहण जे लाइ तयारु हूंदव। उते फाहो कोन ॾींदा, सिधियूं गोलियूं कोन हणंदा, रस्ता रोकींदा, शेलिंग कंदा, पाणी हणंदा, आंसू गैस हणंदा। इहा का नई ॻाल्हि त कान्हे, इहा पुराणी आहे, अॻु बि सठी अथऊं, हाणे बि सहंदासीं। पर जेकॾहिं मसइला हल कराइणा अथव त तव्हां उस्तादनि खे उन में भरपूर साथ ॾियणो पवंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। मां वरी बि हाजी साहब खे मेड़ अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो ऐं इहो तव्हांखे यकीन थो ॾियारियां त जीअं असां मेड़ तालके जा उस्ताद भरपूर शिरकत कंदासीं, उहे मुज़ाहिरा भली साईं रफ़ीक जरवार जे सॾ ते हुजनि, मरहूम साईं लियाकत अली दीदड़ जे सॾ ते हुजनि, उहे मुज़ाहिरा साईं गुलाम रसूल महर साहब जे सॾ ते हुजनि, असां उन्हनि जे सॾ ते पहुता आहियूं। हाणे जेकॾहिं उहे चुप करे वेही रहिया आहिनि ऐं तव्हां उस्तादनि जे लाइ मैदान अमल आहियो, यकीन कयो त असां उनखां बि अॻु भरा थी तव्हांजे हिन तहरीक में जेका विख उस्तादनि जे हक़नि जे हासिलात लाइ उथंदी, पाण उन जो हिसो रहंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मिठी चांहि ॾियो न साईं उस्ताद बेटे आलम हाजी शफी मोहम्मद सजो साहब असांखे घणी शिदत सां इंतज़ारु हुयो जंहिं शख़्सियत जो, हाणे असां उन शख़्सियत खे घुराईंदासीं।
पेटेलब जो मरकज़ी अॻवान हाजी शफ़ी मोहम्मद सचो साहिब चवंदुसि त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे उस्ताद इताद उस्ताद इताद उस्ताद इताद पेटेल मेरे बच्चे भी हो गए बना कर लेकर वड़ा है मौसम है पहिरीं दाव मेड़ जे सभिनी उस्तादनि खां माज़रत खां या माफ़ी थो वठां त ऐं लेट थी वियुसि उन वॾे में वॾो सबबु इहो आहे त इलाही सारा दोस्त जिन हुज कई त असां 2 मिंट असां वटि बीहो 2 मिंट असां वटि बीहो 2 मिंट असां वटि बीहो उन खां पोइ वरी हिते 130 ते मुंहिंजे ड्राइवर गाॾी हलाई हे चालान मुंहिंजे हथ में आहे हे 500 चालान जी समत खां वठंदुसि छो त असां मुंहिंजी रत में इहा शइ शामिल आहे त अलाए छो बचपन खां ऐं टाइम ते पचंदो आहियां हर हंधि मुंहिंजे दोस्त खे ख़बर आहे हाजी साहिबु टाइम ते पचंदो पर अॼु टाइम ते इन करे न पहुची सघियुसि त जे मक़सद लाइ निकिता आहियूं त इहो मक़सद इहो काद हर उस्ताद जी पहुचायूं उन जे लाइ उस्तादनि काफ़ी जॻह ते रोकियो ऐं 2 जॻह ते आउं उनखे मातरत करे हलियो हुअसि छाजे करे तव्हांखे मूं टाइम 4 बजे ॾिनो ऐं उन कलाक ॾेढ ऐं लेट थी वियुसि ॾियो इहा हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ आहे उन जे लाइ तव्हांखे तकलीफ़ पती इलाही टाइम थी वियो आहे तव्हांजी महिरबानी मूंखे ॿुधण जे लाइ वठो उस्ताद साथियो ऐं निहायती हितां दोस्तनि जो मेहर जे दोस्तनि जो उस्तादनि जो ॿारनि जो इंतिहाई मशहूरु आहियां त तव्हां इलाही देरि ताईं मुंहिंजो इंतज़ारु कयो ऐं उनखां तव्हां हिते घुराए लख इज़तूं ॾिनियूं तव्हां हे गुल पाए हे अजरगो पराए ऐं सिंध जूं टोपियूं उठाए मुंहिंजी इज़त कई आहे इनशाला इन्हनि गुलनि जो इन्हनि टोपियुनि जो इन्हनि अजरको जो तव्हां सां वाइदो आहे सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ इहो कर्ज़ बि लाहिबो ऐं तव्हां सां मल्हाइबो ऐं निहायती शुक्रगुज़ार आहे मुंहिंजे बहादुर भाउ साईं अब्दुल समद बुगियो साईं मुजाहिद सुमरो मुंहिंजो प्यारो भाउ साईं एजाज़ अहमद चाजो साईं एजाज़ मंगी साहिबु मुंहिंजो भाउ साईं नियाज़ सुमरो मुंहिंजो भाउ साईं अलाह जो लाचारी साईं रफ़ीक अहमद जोकियो साईं शरफात अहमद मैसर जिन जा नाला विसरी विया आहिनि जा लिखल बि इलाही नाला लिखनि सभु उस्ताद साथियो अस्सलाम वालेकुम जी उस्ताद ऐं अॼु तव्हां मेहर सॼी सिंध में उन लाइ निकितल आहियां त सचु पुछो मुंहिंजी तबियत बि सही न आहे इन में को वधा न आहे न को कोन थो ॻाल्हायां पर गुज़िरियल 4 सालनि खां सिंध जे उस्तादनि सां जेको ज़ुल्म थियो आहे सिंध जी तइलीम सां जेतिरो ज़ुल्म थियो आहे 70 सालनि में इहो कॾहिं बि ज़ुल्म न थियो त थोरो पासे थी पियो पोइ उस्ताद 2 मिंट ॾिसां हाई कोर्ट जे हुकुम ते इंडस्ट्री डिपार्टमेंट इलेक्शन कराई मुंहिंजो भाउ गुलाम रसूल महर मरकज़ ते खटी आयो असां हली वञी हुनखे मुबारकूं ॾिनियूं हुन सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो असांखे कराची सॾु ॾिनो 2022 में 7 जून ते उते बि सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ बीमारी जी हालति में असां हुते पहुतासीं पोइ ख़बर न आहे कहिड़ा सबबु आहे जे हज़ारे जी तादाद में पहुतल उस्ताद उहो पंहिंजो लाभ जे उमेदुनि सां कराची पहुता हुआ पोइ मारे न सघिया उस्ताद असांजे मर्कज़ी अॻुवाननि या त डिॼी विया या त ॿ शयूं आहिनि या त डिॼी विया या हकामिजी विया तोहमत हणनि कूड़ ॻाल्हाइण कंहिंजे ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हाइण इहो वॾो ॾोह आहे पर सच खे लिकाइण सच जो साथ न ॾियण इहो वॾो ॾोह आहे इहा हक़ीक़त आहे त 1.25 लख उस्ताद जी उन्हनि खे पग मिली असां हली वञी उन्हनि खे फाकर पाता पर सिंध जे उस्ताद सां इन्हनि 4 सालनि में जेको ज़ुल्म थियो आहे जेतिरो जबर थियो आहे उहो तारीख़ में कॾहिं बि न आहे थियो पर उनखां वधीक मूंखे अफ़सोस आहे त ज़िले दादो जे उस्तादनि सां त वधीक ज़ुल्म आहे
2014 खां पोइ उन HSC प्रमोशन कोन थिया सॼे सिंध में 10-20 दफ़ा थिया दादू जे उस्तादनि खे रिटायरमेंट ते असांजा उहिदेदार परसेंट जे हिसाब सां 3 ॾींहंनि जा एजेंट थी पैसा था वठनि मूं ॿुधो आहे त दादू मुंहिंजे जेतिरो ज़ुल्म उस्तादनि सां आहे उहो सिंध में किथे कोन्हे आहे सॼी सिंध भीख लॻी पई उन सॼी शइ जा ज़िम्मेवार असांजा तहलका असांजा ज़िला असांजी डिविजनूं असांजो मर्कज़ आहे छो त असां तहलकनि ई मर्कज़ खे चूंडायो ज़िलनि चूंडायो डिविजन चूंडायो उन में असां सभु ॾोहारी आहियूं सभिनी में ॾोह बि शामिलु आहियूं पर हाणे हिन जो ॾोह न आहे हाणे उहो पाण भारिया छा कंदा सॼे प्राइमरी उस्तादनि ते जेको हींअर ॾुखियो वक़्तु आहे वरी हाई कोर्ट हींअर हुकुम कयो इंडस्ट्री डिपार्टमेंट खे बाबा हिन जा त 4 साल पूरा थिए 3 सालनि जा असांजे आइन में ई आहे 3 सालनि खां पोइ इलेक्शन थियणी आहे जेके बि ताईं साईं सीनियर आहे पंहिंजो पीरियड 3 साल थींदा पूरो थींदा इलेक्शन थींदी आहे सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा पीर ॻोठ में साईं इंतज़ार छॾी करे साईं रफ़ी गवर्नर गॾु हिकिड़ो साल वधायो तंदरी मथे बंदिश लॻी इनजे करे हींअर हाई कोर्ट इंडस्ट्री डिपार्टमेंट चवंदो आहे हाणे केरु उहिदेदार कोन्हे ऐं उन्हनि हुकुम कयो त बाबा इलेक्शन जी निगरानी लाइ 3 नाला साईं मेयर साहिब ॾे 3 नाला जतोई साहिब ॾे जेके इलेक्शन जी निगरानी कंदा जॾहिं असां हैदराबाद कराची में मीटिंग में वियासीं त साईं मेयर साहिब चइबो आउं नालो त कोन ॾिस मुंहिंजी इलेक्शन कमेटी बि चूंडियल आहे ऐं वर्किंग कमेटी फ़ैसिलो कयो बहरहाल हाणे साईं पाण वञी हैदराबाद में हींअर मीटिंग थी उन में 3 नाला ॾेई आयो ऐं पाण तस्लीम करे हाणे बाबा आशेवा खे कोन्हे ऐं उहो 2 तारीख़ ते सिंध जे उस्ताद जी जेका इलेक्शन कमेटी आहे उहा इनशाला जुड़ी वेंदी उहो नाला हुननि घुरिया आहिनि जेकॾहिं दोस्त पाण में गॾिजी सॼी नाला ॾींदा त ठीकु आहे न त उहो पाणी चूंडे छॾींदा इलेक्शन मर्कज़ वारा इंडस्ट्री वारा माना हाणे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि केरु बि उहिदेदार न आहे सभु पंहिंजो पीरियड पूरो करे हूअं त 18 अक्टूबर 2024 ते 2023 ते पंहिंजो पीरियड पूरो थी चुको तहलकनि जो ज़िलनि जो सभिनी जो पर पोइ दोस्त इलेक्शन अनाउंस न कई हाणे पोइ मूं सोचियो ही मौक़ो हाणे ही मौक़ो आहे त सिंध जा जेके उस्ताद जा मसइला आहिनि सिंध जे उस्ताद तइलीम सां जेके मसइला अॻे उनजे लाइ जदोजहद कजे सिंध जे उस्तादनि खे सभु मुलाज़िम जदोजहद जे ज़रिए पंहिंजा हक़ हासिल करे वेंदा हर सभु मराहतूं वठी विया वाहिद सिंध जो उस्ताद आहे जेके जिते ज़ुल्म कयो वियो आहे जिते जबर कयो वियो आहे पर उहो प्राइमरी उस्ताद पंहिंजे ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ निकिरण जे लाइ तयारु आहे इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे पहिरियों दफ़ो तइलीम खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी खे उस्ताद रहम आयो आहे